लखी गुलाम शहर में शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सुजाणंदड़नि जो एहतजाज मार्च बाद मुज़ाहिरो जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी। तफ़सील मूजिब कराची में कुछ ॾियारा अॻु गोलियूं हणी शहीद कयल सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पसंद इम्तियाज़ मीर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ तालका प्रेस क्लब रजिस्टर के सॾ ते लखी गुलाम शाह शहर जूं शहरवंदियूं धुरियूं सरापा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आयूं। उन सिलसिले में लखी शहर सहाफ़ी गोगीराम अब्दुल रज़ाक बिरोई ज़ेब जोखियो हिदायतुल्लाह महर गुलाम यासिन महर जमील महर पपन जागरानी फ़हीम जमाली जानी जतोई सिद्दीक शर निसार जागरानी ओस्मान बंबरो मुजाहिद अकड़ो अब्दुलक सितार गुलाम यासिन पीरजादो फ़हीम हैदर मंगी निसार मंगी नज़ीर हुसैन मेमन सोशल फोरम डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो कन्वीनर अब्दुल समी बिलाली जिस्कम अगवान इस्लाम दीन लहर तालिब हुसैन लहर गुलाम यासिन कुंबर स्टेट फाउंडेशन सखर जी चेयरमैन मैडम शाइस्ता बलोच गश्ता अगवान उस्ताद एहसानला अबड़ो हबीबुल्लाह मेमन हिदायतुल्लाह महर JUI अगवान आसिफ जागरानी ममन शेर ममन जमायत इस्लामी अगवान अब्दुल फताह सोंदड़ो PTI अगवान अब्दुल वाहिद भुट्टो PP शहीद भुट्टो अगवान सईद अमन सुमरो मंसूर भुट्टो MS डॉक्टर खादिम हुसैन भट्टी अब्दुल कयूम महर ऐं ॿियनि जी अगवानी में लखी शहर जे अली मस्जिद खां रैली कढी वई जेका शाही बाज़ार गरीब शाह रोड हाई स्कूल रोड ऐं मेन बस स्टैंड खां थींदे तालका प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक अगवाननि शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी पिणु कई। उन मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त मुल्क में ख़ासि तौर ते सिंध अंदरि कानून नाले का शइ नाहे रही। इहो ई कारण आहे जो सिंध जे कंहिं बि शहरी तोड़े ॻोठ में आम सहाफ़ी वकील डॉक्टर उस्ताद समेत को बि आम शहरी महफ़ूज़ न आहे। कराची जे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जो बेदर्दी सां थियल क़त्ल भी इहो ई तसलसल जी कड़ी आहे। असां सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर समेत जेके भी सहाफ़ी क़त्ल कया विया आहिनि उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं हिननि चयो त सिंध हुकूमत सूबे में अमन अमान क़ाइमु करण समेत शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे जंहिं करे असां घुर कयूं था त वॾे वज़ीर खां बिना देर इस्तीफ़ा ॾेई घर वञणु घुर्जे। अगवाननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ समेत ॿियनि आला अख़्तारनि खां मुतालबो कयो आहे त सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल जे केस में घुर्बल समूरा जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि जो तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वञे।